नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन अॼु ॻाल्हाईंदासीं एकता ॾिहाड़े ते। समूरी सिंध में 1 डिसंबर खां वठी जीअं एकता जो ॾिहाड़ो वेझो पियो अचे त सेलिब्रेशन बि एतिरियूं वधी रहियूं आहिनि। सिंध जे केतिरनि ई शहरनि में अॼु बि सकाफ़ती प्रोग्राम थिया आहिनि। एकता सां मोहबत पंहिंजे सकाफ़त सां एकता जो इज़हार कयो पियो वञे ऐं अहिड़ी रीति सिंध में हींअर वॾे पैमाने ते जश्न मल्हाइण जी तयारी कई पई वञे 5 डिसंबर ते। टाइम न्यूज़ जे तरफ़ां 5 डिसंबर ते एकता ॾियाड़ लाइ जो स्लोगन ॾिनो वियो सिंधु तो में साह असांजो, छाकाणि त सिंधु आहे त सिंधु तहज़ीब आहे ऐं सिंधु जे करे ई सिंधु तहज़ीब ऐं सिंध धरती आहे। जेकॾहिं सिंधु सलामत आहे त असांजो सॼो जेको तारीख़ी विरसो सलामत आहे। इन ई मौज़ू ते ॻाल्हाईंदा हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि नसीर महमूद साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, इज़हार सुमरो साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं इनाम भट्टी साहब। सभ खां पहिरियां हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। इनाम साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी बिल्कुलु जुनेद, ॿुधां पियो। इनाम साहब, अॼोके ॾिहाड़े खे तव्हां कीअं था ॾिसो? तव्हांजी तज्ज़ियाती राय कहिड़ी आहे? तव्हां बतौर हिन ॾिहाड़े खे मुख़्तलिफ़ डायमेंशन्स में किथां ॾिसो? जॾहिं 12 साल अॻु हीउ ॾिहाड़ो शुरू थियो उन वक़्तु तव्हांजी सोच कीअं ऐं अॼु जॾहिं हीउ हिकु वधी वण थियो आहे ऐं सिंध वासी जेके बि आहिनि हिन ॾिहाड़े सां जुड़ी चुका आहिनि ऐं पंहिंजे बेपनाह मोहबत जो इज़हार कनि था, पंहिंजी तारीख़ सां, पंहिंजी सकाफ़त सां, उन सां एकता जो इज़हार कनि था, उन ते तव्हांजी कहिड़ी राय आहे? जुनेद, पहिरीं त सिंध जे सभिनी सिंध वासियुनि खे ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ समूरी दुनिया में जेके बि सिंधी आहिनि उन्हनि खे हिन तव्हांजे प्रोग्राम जे वसीले सिंध जे हिन क़ौमी सकाफ़ती ॾिहाड़े ते उन जूं मुबारकूं एडवांस में। सुभाणे परीं जेको 5 तारीख़ ते थिए पियो, इन सां गॾोगॾु हिकिड़ी शइ जेको एकता जो लफ़्ज़ आहे उनखे आउं थोरो ईअं तफ़सील में वेंदुसि त जंहिं शख़्स खे साईं जीएम सैद बाबा सकाफ़त जो नालो ॾिनो, रईस करीम बख़्श निज़ामाणी, उन सिंधी जी पहिरीं फिल्म जेका ठाही उनजो नालो एकता हो। वरी कल्चर जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कबी त कल्चर ते साईं जीएम सैद 1978 में आउं बयां थो सिंधी कल्चर किताब जेको लिखियो उन में तमामु तफ़सीली तौर ते सिंध जे कल्चर, उनजो माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल, उन्हनि सभिनी शयुनि ते वाज़े तरीक़े सां लिखियो। बुनियादी तौर ते सिंध जे माण्हुनि खे जंहिं तरीक़े सां उन अॼु खां 6 साल ॻाल्हिबन अॻु में जंहिं तरीक़े ते तंज़ कई वई आहे, उन खां पोइ हिन ॾींहं जो जेका शुरूआति थी उहा थी त हिकिड़े उन नंढड़े वाक़े खां पोइ हुई जंहिं ते सिंध जे माण्हुनि पंहिंजो रिएक्शन ॾिनो। पर अॼु ही जेको ॾींहुं आहे उहो हिकिड़ो जहिड़ो क़ौमी सकाफ़ती ॾींहं जे हिसाब सां सॼी सिंध में न बल्कि सॼी दुनिया जे अंदरि जेके सिंधी रहनि था उन्हनि में मल्हायो वञे थो ऐं ॼातो ऐं सुञातो वञे थो। सकाफ़त हूअं ई बि बुनियादी तरह ते हूअं त कल्चर कॾहिं बि जामिद न हूंदो आहे। कल्चर में हिकिड़ा जुज़ आहिनि जेके तब्दील थींदा रहंदा आहिनि, सवाइ कुझु पासनि जे जंहिंमें कुझु शयूं ॿोली सां बि लाॻापियल थियनि थियूं, कुझु शयूं उन्हनि जे पंहिंजे रहणी करणी ऐं अंदाज़ सां बि थिए थो। उहे बाक़ी जेके शयूं आहिनि उहे जीअं लिबास जेको आहे उहो तब्दील थींदो रहे थो। पर बुनियादी तौर ते इहा शइ आहे त छा इहो सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जो सकाफ़ती विरसो आहे असांजो, या सॼी सिंध जो ऐं सिंधी माण्हुनि जो हमेशह जो इहो विरसो आहे जंहिंखे ज़िंदह रहण जे लाइ ऐं ज़िंदह रखण जे लाइ असांखे पंहिंजे सभिनी वसीलनि सां, सभिनी क़ुवतुनि सां उनखे बरक़रार रखण जी कोशिशि करणु खपे। त पहिरीं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे सकाफ़त में ख़ासि करे ॿोली ऐं कल्चर वारे पासे ते अटैक थींदा रहिया आहिनि ऐं हींअर बि जेका सभ खां वधीक ख़तरो जंहिंखे पेश नज़र आहे उहो ॿोली जो ई आहे, ख़ासि करे तालीमी निज़ाम में जेके प्राइवेट स्कूल सिस्टम्स आहिनि उहे। पर इन जे हूंदे बि आउं भायां थो त सिंध अञा ताईं उनखे रेज़िस्ट कंदी रहे थी, उन सां टकराव में पंहिंजे वजूद खे बरक़रार रखंदी अचे थी ऐं आईंदह बि रखंदी जेकॾहिं इन क़िस्म सां इहे सभु शयूं हूंदियूं। आउं ज़ाती तौर ते इन कल्चर डे खे ईअं थो ॾिसां त इन ॾींहं जी शुरूआति खां पोइ हिकिड़ा उन जा पासा मुआशी बि आहिनि ऐं उन जे सनअत जे ज़िंदह रही वञण जा बि आहिनि। जंहिंमें हिकिड़े पासे खे आउं इंतिहाई तमामु अहम तरीक़े सां ॾिसंदो आहियां, उहो आहे सिंध जे अजरक जी जेका सनअत आहे। बावजूदि इन जे जो सिंधी अजरक जेका आहे उहा जदीद मशीन ते बि छपजण प्रिंट थियणु शुरू थी वई, पर उन जे बावजूदि बि जेको उनजो असुलु पंहिंजो हथरादू जेको हथ ते ठाहिण वारो जेको तरीक़ो आहे, जेका उनजी
तमामु वॾे प्रोसेस मां गुज़री करे जेका अजरक तयारु थिए थी, उहा सनत लॻभॻि ख़तमु थियण जी अची दरवाज़े ते पहुती हुई। पर इन ॾींहं खां पोइ उहा वरी हिकिड़े नए सिरे सां ज़िंदह थी पई आहे। खणी ईअं चइजे त उन में वरी साह पइजी वियो आहे ऐं वरी उहा कंहिं वक़्त ताईं अॻिते हली सघे थी। उन सां गॾोगॾु ही सिंधी टोपी जेका आहे, उन सिंधी टोपी में बि न रुॻो उहा सनत वरी बहाल थी आहे, पर उन में हिकिड़ी जिदत बि आई आहे। ऐं उन में जिदत इहा आई आहे त अॻे जेका टोपी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हथ जे बर्थ ते ठहंदी हुई, हाणे उनखे मशीन जी जेका ताक़त मिली आहे, मशीन जे ज़रिए जेका उहा ठहे थी, उन में उनजो तमामु तादाद ठहे थो। उन सां गॾोगॾु आउं सम्झां थो त ही ॾींहुं असांखे साल में हिकिड़ो दफ़ो त ज़रूरु मल्हाइणु खपे, पर सिंधी सकाफ़त जी जेका पोशाक आहे, उनखे जेकॾहिं सरकारी तरह ते महीने में हिकिड़ो ॾींहुं या हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं को सरकारी तौर ते, जीअं मलेशिया जे अंदरि आहे, ऐं तव्हांखे हिते ॿुधायां त मलेशिया में सरकारी तौर ते ख़मीस वारे ॾींहुं प्राइम मिनिस्टर खां वठी करे सरकारी ऑफिसुनि में जेके बि मुलाज़िम हूंदा आहिनि, उहे उन्हनि जी हिकिड़ी तव्हां ॾिठी हूंदी शर्ट, उन्हनि खे लिबास पातल हूंदो आहे भौतिक जो, जंहिं ते वॾी पेंटिंग गुलकारी वग़ैरह थियल हूंदी आहे, उहा बि हथ ते ई ठहंदी आहे ऐं उन ते हथ जी भौतिक हूंदी आहे। उते उहो ऑफिशियली आहे, उनखे प्राइम मिनिस्टर खां वठी आम ऑफिसर ताईं उनखे हर ख़मीस जे ॾियारे ऑफिस में उहा ड्रेस जेका आहे सा पाइणी आहे। ऐं बाजूरो उन्हनि जो ड्रेस जेका आहे उहा बि उन्हनि खे लाज़िम पाइणी हूंदी आहे। ऐं सम्झां थो जेकॾहिं के शयूं हूंदियूं जिन खे तव्हां जेकॾहिं सरकारी तौर ते तहफ़ुज़ ॾींदव त उहे हमेशह जे लाइ ज़िंदह रहिजी वेंदियूं ऐं पोइ उहे सभिनी जे लाइ यकसानियत तौर ते क़ाबिल क़बूल बि थी वेंदियूं आहिनि। त सिंध हुकूमत घटि में घटि इहो करे सघे थी त सिंध में जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हुजे जंहिंमें सिंधी टोपी ऐं अजरक स्कूलनि में या ऑफिसुनि में सभु जेको आहे सो माण्हू पाए अचनि, त इन सां गॾोगॾु इहे शयूं बहितर थी सघनि थियूं। बाक़ी जेको ही ॾींहुं जंहिं नाले सां मल्हायो थो वञे, सिंधू तोसां सिंधू तो में सा, त बिल्कुलु ईअं ई आहे। सिंध जी सकाफ़त ऐं विरसो इहो त रहे न रहे, पर सिंध जो वजूद जेको आहे उहो सिंधू दरिया सां लाॻापियल आहे। जेकॾहिं दरिया जो वजूद कॾहिं बि ख़तमु थियो त ऐं मुमकिन आहे त सिंध ऐं सिंधियत जो वजूद बि ख़तमु थिए। तंहिंजे करे असांखे इन्हनि सभिनी शयुनि सां गॾोगॾु सिंधूअ जो तहफ़ुज़ ऐं सिंधूअ जो जेको बका ऐं बचा आहे, उन जे लाइ असांखे हमेशह सुजाॻ रहणु खपे। जी जी एज़ाज़ सुनो साहब, अवां छा चवंदव एकता ॾिहाड़े ते सॼी सिंध सेलिब्रेट करे पई 5 डिसंबर ते होपफुली सिंध जी हर वाहण वस्ती में एकता ॾिहाड़ो सेलिब्रेट थींदो ऐं हिन भेरे सिंधू तो में सा सिंध जी अज़ीम तहज़ीब सलाहियल आहे सिंधू सां। सिंधूअ खे बचाइण लाइ त हर सिंधी अॻिते ईंदो, छाकाणि जेकॾहिं सिंधू आहे त असां सभु आहियूं। तव्हांजी छा राय आहे? मां सम्झां थो त ही 13 सालनि जो जेको सफ़र आहे सिंधी टोपी ऐं अजरक जे मान शान खे बरक़रार रखण लाइ या वचन करण जे लाइ जेको हर साल थिए थो, सिंधी सकाफ़त जो ॾियारो, एकता जो ॾियारो, इन में हाणे जेका ही तब्दीली अचे पई, इहा इंतिहाई मस्बत ऐं वेलकम तब्दीली आहे त इन खे हिकिड़नि संजीदा मौज़ूअनि सां सलाहियो पियो। छाकाणि त सकाफ़त जे ॾियारे जो या सकाफ़त जो इज़हार करण जो इहो मतिलबु न आहे रुॻो त राग रक़्स ऐं लिबास हुजे। इन खां हटी करे सकाफ़त असांजी जेका ख़ासि तौरु सिंध जी सकाफ़त आहे, इंडस वैली जी जेका तहज़ीब आहे, उहा पंहिंजे वैल्यूज़ जे हवाले सां एतिरी शानदार आहे जो असां वॾे फ़ख़्र सां सॼी दुनिया खे ॿुधाए सघूं था त ही असांजा वैल्यूज़ आहिनि, ही असांजा क़द्र आहिनि ऐं हिननि ई क़द्रनि जे बुनियाद ते असां इंसान ज़ात जी भलाईअ में यकीन रखूं था, असां को एक्ज़िस्टेंस में यकीन रखूं था, असां अमन में यकीन रखूं था, असां इंसानी सलाहियतुनि में यकीन रखूं था, पर सभ खां वधीक ख़ासि तौरु सिंधी समाज में असां औरतुनि जे एहतराम में यकीन रखूं था, औरतुनि जे बराबरीअ में यकीन रखूं था। त इन क़िस्म जूं शयूं सिंधी समाज में मौजूदु आहिनि ऐं उहे ख़ूबियूं जेके आहिनि असांखे हाणे हिननि प्रोग्रामनि में, हिननि सरगर्मियुनि में साम्हूं आणियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि, हिननि वैल्यूज़ खां अलावा ॿिया जेके असांजा बुनियादी नोयत जा मसइला आहिनि, हिननि ॾियारनि जे दौरान उन्हनि खे हाईलाइट करणु घुरिजे। ऐं हिन भेरे इहो ई थी रहियो आहे जो हिकु तरफ़ तालीम जे हवाले सां ॻाल्हि थी रही आहे, त ॿिए पासे सिंधू दरिया ऐं उनजी बका ऐं उनजी तरक़ी ऐं उनजे वाध वेझ जी ॻाल्हि थी रही आहे।
उन जी तारीख़ी अहमियत जी ॻाल्हि थी रही आहे। जीअं टाइम न्यूज़ बि हिनखे सिंधु तो में असांजो जे टाइटल सां ही प्रोग्राम हिन भेरे इवेंट सेलिब्रेट कयो आहे। जी ऑफकोर्स हिन जी तमामु वॾी अहमियत आहे, छाकाणि त जीअं इनाम साहिबु चयो त सिंध जी तहज़ीब, तारीख़ ऐं मुस्तक़बिल इन्हनि जी टिनी ॻाल्हियुनि जो ताल्लुक़ सिधो सिंधु दरिया सां आहे। जी ऐं इन जी जेका इन जो माज़ी ऐं इन जो पस मंज़र बि अहम आहे, ऐं असांजो हिन सरज़मीन जो, हिन तहज़ीब जो, हितां जे माण्हुनि जो मुस्तक़बिल बि सिंधु दरिया सां आहे। ऐं हिते जेकॾहिं असां इहो ज़िक्र न करियूं त असांजे दरिया खे कहिड़ा ख़तरा आहिनि, असां इहो ज़िक्र न कयूं त कोटलीअ खां हेठि रुॻो वारी उॾामी रही आहे, असां इहो ज़िक्र न कयूं त समुंड ज़मीन खे पाए रहियो आहे मुसलसल ऐं लखे एकड़ पाए चुको आहे, असां इहो ज़िक्र न कयूं त दरिया जो जेका कोटलीअ खां हेठि पाणी जे वहकिरे न हुजण सबबि कई आबी जीवत ख़तरे में नापे थी चुका आहिनि। इन खां अलावा तमिर जा ॿेला तबाह थी चुका आहिनि, त पोइ हीउ ज़िक्र अणपूरो रहंदो। तंहिंजे करे सिंधूअ ते कंहिं बि क़िस्म जी रस्ता रोक या बंदि ॿधण वारी कोशिश या ख़्वाहिश यकीनी तौर ते सिंध जे माण्हुनि, सिंधु दरिया ऐं सिंध जी तहज़ीब जे लाइ, सिंध जे माण्हुनि जी बका तरक़ीअ जे लाइ ऐं ख़ुशहालीअ जे लाइ हिकिड़ो ईअं सम्झो त वॾो ख़तरो आहे। इन खां आगाही ॾियण बि ज़रूरी आहे। ऐं हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि कंदे मां पंहिंजी ॻाल्हि मुकमिल कंदुमि जी त सिंध जा माण्हू जीअं त तारीख़ी तौरु सिंधु दरिया जे करे शानदार ऐं ख़ुशहाल माज़ी में गुज़ारींदा रहिया आहिनि, इहो ई सबबु आहे जो असांजा माण्हू न कॾहिं एग्रेसिव रहिया आहिनि, न कॾहिं कॉन्करर रहिया आहिनि, न किन ते हमला कया अथनि, ऐं पंहिंजी हिकिड़ी ख़ुशहाल ज़िंदगीअ में हमेशह ख़ुशि रहिया आहिनि। तंहिंजे करे हाणे जॾहिं सिंधु दरिया खे ख़तरा आहिनि त उन सां गॾोगॾु सिंधी माण्हुनि ऐं उन्हनि जे तरक़ी ऐं ख़ुशहालीअ खे बि ख़तरा आहे। जी डॉक्टर रफ़ीक जाॾो साहब, एकता ॾिहाड़े ते जी। अवाज़ कहिड़ी राय आहे? अदा एकता ॾियारो हिकिड़ो तारीख़ हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त मां कुझु कम्युनिकेशन एरर जे करे कुझु दोस्तनि जी कचहरी न ॿुधी सघियो आहियां। जी ऐं तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं हिकिड़ो पाकिस्तान जो सदर जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु चाइना वियो, चीन जो दौरो कयो, ऐं उन दौरे ते हू सिंधी टोपी पाए वियो ऐं हिकिड़े मुतसिब सहाफ़ी उन तबसरो कयो त चीन वियो आहे ऐं जेको आहे टोपी पाए वियो आहे। उनखां पोइ अली काज़ी साहिबु उन ते सॾु ॾिनो त बाबा सभई सिंधी टोपी पाए इन नफ़रत खे मुहबत जो पैगाम ॾींदासीं। ऐं उनखां पोइ सॼी सिंध उन ते हिकिड़ो अहिड़ो त पॉज़िटिव रिएक्शन ॾिनो, जंहिं पॉज़िटिव रिएक्शन न रुॻो सिंध में पर सॼे पाकिस्तान में हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो इम्पैक्ट आयो आहे, रंगनि जो ऐं नाच जो, मुहबत जो, कल्चर ऐं हिकिड़े उन्हनि जो हिकिड़ो नओं हिकिड़ो मतिलबु आहे त इम्पैक्ट आयो। उन इम्पैक्ट जे तहत हाणे इहो हिकिड़ो क़ौमी ॾींहुं थी वियो आहे, न रुॻो सिंध जो पर पूरे पाकिस्तान जो। सॼे पाकिस्तान में माण्हू हुनखे मल्हाइनि था ऐं 5 डिसंबर जॾहिं थिए थी त असांजा जेके दोस्त ॿाहिरि रहनि था उहे हाणे जीअं ईद ते थिए थो ईअं ई असांखे कल्चर डे जूं सेलिब्रेशन जूं मुबारकूं मोकिलीनि था। बुनियादी तौर ते इन ॾींहं जो जेको ॾिणु आहे उहो माना सिंध जो जेको सदियुनि जो हिकिड़ो कल्चर आहे। मैं यानी सदियुनि जी तारीख़ इहा आहे त असीं मतिलबु त सिंधी जेके आहियूं से मतिलबु असीं हमलावर न रहिया आहियूं, असां ते हमलावर न रहिया आहियूं। असीं जंगुनि में ट्रेनिंग न वरिती आहे, असां कपिड़े ठाहिण जी ट्रेनिंग ॾिनी, असां माना थांव ठाहिया, असां कणिक जेका आहे सा पैदा कई, असां जेके आहिनि से ॿियूं जेके शयूं असां दरिया ते जेके नेविगेशन कई, असां समुंडनि में जेके वियासीं, असांजो इहो कर्तव्य हुयो जंहिंमें असां तरबियतूं कयूं, असां जंहिंमें पंहिंजा ॿार तरबियत ॾिनी, उन्हनि जेके आहिनि से कया, असां कारोबार कया दुनिया सां। उन्हनि जो हिकिड़ो जेको परतव आहे, हिकिड़ो जेको उनजो रिफ्लेक्शन आहे, उहो हिन ॾींहं ते तमामु वॾे पैमाने ते अचे थी। ख़ासि तौर ते यूथ जेका आहे, जेका यूथ सिंध जी इन ॾींहुं मल्हाइण खां पहिरीं हिकिड़े अहिड़े कंहिं इवेंट जे इंतज़ार में हुई जंहिंमें हू पंहिंजो इज़हार कनि, उहो हुननि खे ॼण मिली वियो आहे। इन ॾींहं ते तव्हां ॾिसो त रोडनि ते जीअं नौजवान निकिरनि था ऐं यूनिवर्सिटियुनि में, कॉलेजनि में, रस्तनि ते, रोडनि ते जो ख़ुशी जो इज़हार थिए थो, उहो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो पॉज़िटिव इम्पैक्ट आहे।
इन करे मां सम्झां हीउ ॾींहुं जेको आहे ईअं ई असीं इन खां अॻु कार्निवल्स ॾिसंदा हुआसीं, ब्राज़ील जो, लंडन में कार्निवल्स थींदा आहिनि, ॿिए हंधि, पर सिंध में पाकिस्तान में अहिड़े कंहिं कार्निवल जो मिसाल न हो। हाणे उहो ॾींहुं माना डिसंबर जे महीने में जेको मल्हायो वञे थो, उहो हिकिड़ो फेस्टिविटी जो हिकिड़ी मौसम आणे थो। इन करे हीउ ॾाढो इम्पॉर्टेंट ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते असां सभिनी खे सेलिब्रेशन जो बंदोबस्तु करणु खपे। असां सभिनी खे हिन ॾींहं ते पंहिंजो पंहिंजो मतिलबु त पंहिंजो हिकिड़ो जी। एक्सप्रेशन ॾियणु खपे, छो त हीउ ॾाढो इम्पॉर्टेंट ॾींहुं आहे। जी नसीर महमूद साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी दादा, नसीर साहब, कुझु ॾींहं पहिरियां बि असां एकता डे ते ॻाल्हायोसीं। एकता डे जीअं जीअं वेझो पियो अचे ईअं ख़ुशी वधंदी पई वञे, मायूसियूं बि आहिनि, सवाल बि आहिनि समाज जे अंदरि, पर हिकु सेलिब्रेशन बि आहे। अॼु हिकु भेरो ॿीहर अव्हां खां राय वठंदासीं एकता डे ते। तव्हां छा राय आहे ॿिनि ॾींहंनि खां पोइ एकता एक्टिविटी खे अव्हां कीअं पिया ॾिसो? जी जुनेद, हीउ मुंहिंजे लाइ सियासी लिहाज़ सां इंतिहाई हिकिड़ो वॾो अहम इवेंट आहे ऐं सकाफ़ती पासो त हुनजो आहे ई आहे, पर जीअं हुन ॾींहुं पाण ॻाल्हि कई पई त हीउ सिंध जो मजमूई हिकिड़ो पॉलिटिकल कन्वर्जेंस जो ॾींहुं आहे, मिलाप ऐं गॾप जो ॾींहुं आहे, जंहिंमें हिकिड़ो अहिड़ो यूनिक कन्वीनिंग पॉइंट आहे। ही मौक़ो अहिड़ो गॾिजण जो हिकिड़ो मौक़ो आहे जंहिंमें सिंधियत वारी सुञाणप ॿियनि सभिनी खां मथे थी वञे। छा मज़हब, फ़िरका, क़ीदा, ॻोठ, कबीला सभु हिक पासे रहनि था। वेंदे उहे सिंधी न ॻाल्हाईंदड़ जेके सिंध में रहनि था उहे हिन ॾींहं खे ओन कनि था ऐं उहे सिंधियत जी धारा जो हिसो थियनि था। सरकारी सतह ते बि हाणे मल्हाइजे पियो। पाकिस्तान जा उहे वॾा इदारा जिन जे साम्हूं शायदि 30 साल अॻु सिंध जो नालो वठण बि हिकिड़ो ॾोह हुयो, अॼु उहे हिन ॾींहं खे हिन मौक़े ते सिंध जी हैसियत खे, सिंध जे वजूद खे, सिंध जे सकाफ़त खे तस्लीम कनि था, उनखे सेलिब्रेट कनि था। इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी पावरफुल चेंज आहे। ऐं अव्हां ॾिसो त सकाफ़त केॾो हिकिड़ो मज़बूत हिकिड़ो मोर्चो आहे जो ॿिया सभु जेके सोसाइटी खे डिवाइड करण वारा फैक्टर आहिनि उहे उनखे मिटाए थो छॾे, समूरनि विचनि ऐं फासलनि खे मिटाए थो छॾे। त हीउ सियासी लिहाज़ सां तमामु मुंहिंजे लिहाज़ खां वॾो ॾींहुं आहे। तॾहिं मूं लाइ असां गुज़ारिश कई पई त हिन ॾींहं ते सकाफ़ती जेको असां पंहिंजो कयूं था इज़हार उहो त ज़रूरु करियूं, पर हिन ॾींहं खे सिंध जे क़ौमी जेके मजमूई जोड़जक, समाज जा चैलेंज या जिन मामलनि में सिंध खे नई तमीर, सिंधी समाज खे हिकिड़ी नई तमीर ऐं नई डायरेक्शन खपे, उन खे बि हिन ॾींहं ते असांखे डिस्कोर्स में आणणु घुरिजे, डिबेट में आणणु घुरिजे। त हिकु नैरेटिव, जीअं सिंधियत जो हिकु नैरेटिव हिन ॾींहं ते सॼी सिंध खे गॾु थो करे छॾे न, तीअं सिंध जे सियासी हवाले सां बि, सिंध जे सियासी वजूद जे हवाले सां बि के ॿिया नैरेटिव्स बि हिन ॾींहं ते ईअं सॼी सिंध खे हिकु कनि, सिंध खे गॾु कनि। त इहा हिन ॾींहं जी अहमियत आहे ऐं मूं जीअं अॻु में गुज़ारिश कई त हिन जी सियासी अहमियत तमामु वॾी आहे। ऐं मूंखे ख़ुशी आहे त जेका ख़ासि तौर मां वरी बि वर्जा कयां त हीउ को नस्ली सिंधियत जो ॾींहुं कोन्हे, हीउ सियासी सिंधियत जो ॾींहुं आहे। हर उहो माण्हू जेको का बि ॿोली ॻाल्हाए थो, दुनिया जी कड़ी कुंड में रहे थो, उहो सिंध जे सियासी ऐं समाजी ऐं सकाफ़ती वजूद खे हिन ॾींहं जे हिसाब सां जॾहिं सेलिब्रेट करे थो त उहो असांजो हिसो थी थो वञे। उहो हिन ओनरशिप जो वॾो इज़हार आहे ऐं इहा हिकिड़ी मुंहिंजो ख़्यालु आहे त केॾी वॾी ॻाल्हि आहे सिंधी सकाफ़त जी त उहो समूरनि रंगनि, मज़हबनि, सकाफ़तुनि, ज़बानुनि खे गॾु खणी हलण जी सघ रखे थी। ही इंक्लूसिवनेस वारी ग्लोबल सोसाइटी जो सभ खां वॾो असां हिकिड़ो एविडेंस आहियूं त सिंध केतिरी हिन मामले में तरक़ी पसंद, केतिरी इंसान दोस्त, केतिरी मुदब्बर क़िस्म जो समाज आहे जेको सॼी दुनिया जे माण्हुनि खे गॾु खणी हलण जी सलाहियत रखे थो। जी डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हांजी कहिड़ी राय आहे 5 डिसंबर एकता ॾियारे ते? सभ खां अवल त इन एकता ॾियारे जे हवाले सां सॼी दुनिया में जेके बि सिंधी आहिनि उन्हनि खे मुबारकूं हुजनि त उहे पंहिंजो गॾु थियण जी सोच रखनि था। ऐं एकता जो इहो जेको ॾियारो आहे हुनजी जंहिं नमूने सां शुरूआति थी, असल में हुनजी शुरूआति थी सिंधियुनि खां नफ़रत सां, ऐं उन नफ़रत खे मोहबत में, बदी में तब्दील करण जो जेको कमु शुरू कयो, ख़ासि करे अली काज़ी हुनखे पहिरियां शुरू कयो। त हाणे ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे असांजे दोस्त नसीर महमूद त हीउ जेको आहे न, इहो एकता जेका आहे सिंधियत जे वास्ते इहा सियासी एकता जी सूरत में तब्दील थियणु खपे। ऐं असांखे इन ॾींहं ते, इन ॾींहं खां अवल, इन ॾींहं जे ॿिए ॾींहं ते इन ॻाल्हि ते बहस मुबाहिसो करणु खपे
त असां वञूं कहिड़े पासे था, वञूं कीअं था, ऐं सॼी सूरत हाल जेका आहे उहा बहितर पई थिए या ख़राबु पई थिए। मां अॼु के ॾींहं ते तव्हांखे ॿुधायां त हींअर मां आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान में वेठो आहियां, पर अॼु बि हिते सिंधी सकाफ़त जे हवाले सां ॾींहुं थो मल्हाइजे। सुभाणे सलाम कोट में, इस्लाम कोट में एकता जे ॾियारे सां ॾींहुं मल्हायो वेंदो। ॿिए ॾींहं ते कराची में वॾी में वॾी तक़रीब आहे। हिन तक़रीबनि जो हिकिड़ो पासो त हीअ आहे त एकता जे हवाले सां इन्हनि फंक्शननि, एकता जे हवाले सां इन्हनि रस्मनि, एकता जे हवाले सां इन्हनि ॿधियुनि कराची खे ओनरशिप जे पासे 2-3 इंच वधण में मदद कई सॼी सिंधी क़ौम खे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। जी ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंधी माण्हुनि जो जेको इज़हार आहे उन हाणे ॿियनि माण्हुनि खे बि इन ॻाल्हि ते आहिस्ते आहिस्ते आंदो आहे। मिसाल मां तव्हांखे अॼोके ॾींहं जे मौक़े ते हीअ ॻाल्हि समूह सॼी दुनिया जे सिंधियुनि खे चवणु बि चाहियां थो, ॿुधाइण बि चाहियां थो त 4 ॾींहं अवल असांजो हिकिड़ो उर्दू ॻाल्हाइण वारो दोस्त आहे, हांगकांग में वेठो आहे। उन चयो आहे त जॾहिं बि क़ौमुनि खां नफ़रत थींदी आहे त उते बग़ावतूं वधंदियूं आहिनि। आउं सम्झां थो त सिंधी क़ौम जे हवाले सां ख़ुदि सिंधी क़ौम खे ऐं पाकिस्तान जे समूरनि क़ौमियतुनि खे ऐं पाकिस्तान बहसियत असांजे सभ खां अहम तरीन मुल्क खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी ऐं पॉलिसियुनि में फेर घेर करणी पवंदी, जंहिंसां कंहिं बि हवाले सां सिंधी माण्हुनि खां नफ़रत जो इज़हार आहिस्ते आहिस्ते घटिजे। असांखे ॿाहिरां न आयासीं, असां क़ाबिज़ बि न आहियूं, असां लैंड माफ़िया बि न आहियूं, असां उन सिंधु सभ्यता या इंडस सिविलाइज़ेशन जा अॼु खां न हज़ारे वरियनि खां हितां जा ई माण्हू आहियूं। ऐं हितां जे माण्हुनि क़दीम हुजण जो, पाकिस्तान ठाहिण जो, जमहूरी हुजण जो इहो ॾोह न हुजणु खपे त असांखे उनजी सज़ा नफ़रत जी सूरत में मिले। ऐं उनजो वॾे में वॾो ट्रोड़ एकता आहे, एकता जो ॾींहुं आहे ऐं पहिरियों आचर दिसंबर जो आहे। ऐं उन लाइ अली काज़ी खां वठी समूरनि सिंधियुनि खे इन जे बारे में मुबारकूं बि हुजनि, शाबाश बि हुजे कि चङा कम बि असां कयूं था। उन्हनि चङनि कमनि जे हवाले सां असांखे वरी इल्मी तौर ते, अमली तौर ते अॻिते वधण जा फ़ाइदा के सेमिनार के कॉन्फ्रेंसूं उन्हनि जो बि सोच वीचार करणु खपे। जी डॉक्टर अयूब साहब, इनाम भट्टी साहब, मुंहिंजो हींअर अव्हां खां सुवालु इहो हूंदो त 12 साल अॻे 2009 में जॾहिं आसिफ ज़रदारी साहब अफ़गानिस्तान ऐं श्रीलंका वियो पिए त उनजी चिथर थी, उनजी टोपी पाइण ते, उन खां पोइ टाइम न्यूज़ जो सरवाण, पंज अख़बार जो सरवाण अली काज़ी साहब जेको ऐलान कयो एकता ॾियारे जो, तव्हांजी फीलिंग छा आई? मां आई एम जस्ट टॉकिंग अबाउट द फीलिंग। त उन वक़्तु जॾहिं इहो इनिशिएट थिए पियो ॾींहुं, त तव्हांखे लॻे पियो त इहो एॾो वॾो हिकिड़ो काज साबित थींदो, एॾी वॾी पार्टिसिपेशन थींदी, या किथे तव्हां बि उन गैर यकीनी जो शिकार हुजो जे घणा असांजा माण्हू हूंदा त इहो कीअं थी सघंदो, इहो कीअं मुमकिन थींदो त सिंधी माण्हू इन वॾे पैमाने ते सिंधवासी निकिरनि ऐं पंहिंजी सकाफ़त सां एकता जो मुज़ाहिरो कनि? जुनैद, इन में बुनियादी तौर ते असीं शुरू खां वठी सियासी वर्कर रहिया आहियूं, जंहिंमें सिंध जे माण्हुनि में जेका सभ खां अहम फीलिंग हमेशह नज़र आई आहे उहे 2-3 मामला आहिनि जंहिं ते सिंधी माण्हू इलाही सेंसिटिव रहियो आहे। हिकिड़ो हुनजो ॿोली जो मामिलो आहे, ॿियो हुनजो सकाफ़त जो मामिलो आहे, ऐं टियों हुनजो वतन जो मामिलो आहे। पाणी ऐं वतन ते बि हुनजो ईअं रिएक्शन रहियो आहे, पर ख़ासि करे सकाफ़त वारे मामले ते सिंध जो माण्हू तमामु घणो सेंसिटिव रहियो आहे। ऐं उन ई वक़्त में इहो अंदाज़ो हो त इन खे जेकर इन तरीक़े सां खयो वियो त छाकाणि त सिर्फ़ु सियासी शऊर रखंदड़ न, बल्कि जेको आम ॻोठाणो आहे उहो बि उन शइ खे वधीक रेस्पॉन्स ॾींदो। ऐं वरी वॾी ख़सूसियत इहा हूंदी आहे त सकाफ़त बुनियादी तौर ते वजूद ई रखंदी आहे उन्हनि पुठिते पियल इलाइक़नि में जिन खे असां सवली सिंधी में खणी चवंदा आहियूं त उहे तरक़ी याफ़्ता न आहिनि या शहरी न आहिनि, ॿाहिराड़ियूं ऐं ॻोठ आहिनि, ऐं सकाफ़त उते वधीक मज़बूत हूंदी आहे। हींअर बि असीं ॾिसो न, इज़हार अॼु टोपी पाए वेठो आहे, सुभाणे आउं टोपी पाईंदुसि, असीं कॾहिं कॾहिं कंहिं ॾिण ते टोपी पायूं था, ख़ासि ॾींहं ते, पर तव्हां ॻोठनि में हलिया वञो उते तव्हांखे हर वक़्तु सिंधी माण्हू टोपी में नज़र ईंदो। अजरक असीं ख़ासि ॾींहं ते पायूं था, पर उते हुननि वटि अजरक हमेशह जेका आहे पाती वञे थी। त तंहिंजे करे इहा अहिड़ी शइ हुई जंहिं मां अंदाज़ो हो त सकाफ़त जेका आहे उहा ट्रिगरिंग आहे, ऐं कल्चरल जॾहिं काई बि शइ उन ते तव्हां कंहिंखे बि
रिएक्ट कराईंदो त उहो जल्दी सां रिएक्ट कंदो ऐं सिंधी माण्हुनि में इहा शइ मौजूदु हुई, पर इहो सिर्फ़ु थियो ईअं त उन वक़्त में जेके सियासी धुरियूं हुयूं उन्हनि उनखे जी इनाम साहब। हिकु बार ॿीहर मां पंहिंजे प्रोडक्शन टीम खे रिक्वेस्ट कंदुसि त इनाम साहब सां जेको कम्युनिकेशन गैप ख़तमु कनि ऐं जीअं उन बहाल थिए थो आवाज़ ऐं हुन सां कम्युनिकेशन बहाल थिए थी उन्हनि खां राय वठंदासीं। हलूं था जमील अहमद ख़ान साहब ॾे। जमील साहब तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो। जमील साहब कल्चरल डे एकता डे 5 डिसंबर ते मल्हायो पियो वञे, तव्हांजी छा राय आहे 5 डिसंबर ते सिंधवासी जॾहिं एकता डे मल्हाईंदा, पंहिंजी सकाफ़त सां एकता जो इज़हार कंदा, सिंधूअ सां एकता जो इज़हार कंदा, उन तव्हांजी राय कहिड़ी आहे? ॾिसो, एकता जेका आहे उहा असांजी सकाफ़त जो हिसो आहे ऐं सकाफ़त इंसान खे इंसानियत सेखारींदी आहे। जेके सकाफ़त इंसान खे पंहिंजी जेके बि इंसानियत जा पैरामीटर्स आहिनि उन जे विच में रहणु सेखारींदी आहे। सकाफ़त जिथे हूंदी आहे ऐं सकाफ़त ते अमल जिथे थींदो आहे पंहिंजी असुल शेप में, जीअं सिंध जी सकाफ़त सदियनि हज़ारनि सालनि जी सकाफ़त आहे, त उहे जेके सकाफ़तूं आहिनि पुराणियूं तहज़ीबूं जे माण्हू उन तहज़ीबनि जे असुल रूह जे मुताबिक़ उन ते हले, जीअं सिंधी माण्हू हलंदा आहिनि, त उन में तरक़ी बि थी सघे, उन में भाईचारो जीअं सिंध में आहे ई जेको सूफ़ियनि जी धरती आहे, भाईचारो आहे, अमन अमान माण्हू रखंदड़ माण्हू आहिनि जेके अमन चाहींदा आहिनि, अमन पसंदि आहिनि। ऐं जेके तव्हां अंदाज़ो को अजरक टोपी जो जेको गिफ्ट जेके तोहफ़ा हिक ॿिए खे ॾियूं था पिया, या जलसा जुलूस रैली कढूं था पिया, जिथे सियासी जमात, सोशल सोसाइटीज़, जेके रिलीजियस जमात। जी जमील साहब, जिथे बि थींदी, जिथे बि माण्हू यूनाइटेड थींदा, उते ज़ाहिर आहे माशरो बहितरी साइड ते वेंदो। ऐं इते बि रिसर्चर जेके आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि महसूसु कई आहे त जिथे कल्चरल डे मल्हायो वेंदो आहे या जिथे कल्चर मज़बूती हूंदी आहे, हुते जे गवर्नेंस खे ठीकु करण में बि कल्चर मदद कंदी आहे। ऐं जे गवर्नेंस ठीकु थींदी आहे त इकोनॉमी बि ठीकु थींदी आहे। त असां इनखे सही रूहनि सां जे कल्चर खे सम्झूं, कल्चर खे जीअं मल्हायूं था पिया, इनखे मल्हायूं ऐं इन सां गॾोगॾु इन सकाफ़त खे जीअं भट्टी साहिबु ज़िक्र पियो करे त असां हिकिड़े ॾींहुं मल्हायूं था पिया, या असां जंहिं हिसाब सां ॻोठनि में कल्चर खे माण्हू फॉलो था करनि उन हिसाब सां शहरी माहौल में उहो नथो थिए एतिरो, पर उनखे जे उन सही रूह सां इस्तेमालु कजेसि त उन में स्पिरिचुअल फ़ाइदो बि आहे। तव्हां ॾिसो जेके अजरक टोपी में रंग आहिनि, इन रंगनि जो रिसर्च जे तव्हां कयो ऐं रिसर्च कयल आहे इन में, त जेको कलर आहे इन में मरून आहे, इन में फिको कलर आहे, इन में अछो कलर आहे, ॿिया कलर जेके आहिनि इहे सभु कलर जेके आहिनि इहे हिकिड़ी अमन अमान स्पिरिचुअल ऐं हिकिड़ी जेको आहे कामनेस एंड क्वाइटनेस जो बि पैगाम ॾींदियूं आहिनि। त इहे जेके बि शयूं असां कयूं था पिया, इन में लैंग्वेज बि आहे, इन माण्हुनि जी हैबिट बि ठहंदी आहे ऐं इन में माण्हुनि जो माइंड सेट बि ठहंदो आहे। इहा ज़ाहिर आहे इंडस वैली जी सकाफ़त आहे इहा, त उन सकाफ़त खे सॼी दुनिया इन ते रिसर्च थी करे महसूस थी करे, पर इन सकाफ़त खे असां जंहिं हिसाब सां असां इनखे मल्हायूं था पिया या जंहिं सकाफ़त जा असां हिसेदार आहियूं, इन सकाफ़त में हर उहा शइ मौजूदु आहे जेके इंसानियत खे फ़ाइदो पहुचाए थी सघे, बसि फ़ाइदो वठण वारो को हुजे। जी इज़हार साहब, तव्हां ॿुधो पिया साईं? इनाम साहब त काफ़ी ख़ुशि आहे अॼु तव्हां टोपी पाए आया आहियो। इनाम साहब सुभाणे टोपी पाईंदो होपफुली। चया त हिकिड़ी टोपी इनाम साहब लाइ वठी न बिल्कुलु, मूं वटि 5-6 पयूं तोखे ॾिसी यादि आयो त मां बि पायां। न साईं इनाम साहब अमां सां रीस करे वियो त टोपी साईं पाए वठो। ख़ैर मां जी जी साईं बिल्कुलु जी जी साईं। साईं मुंहिंजो सवालु इहो आहे त 12 साल अॻे जॾहिं इहो ॾिहाड़ो शुरू थियो हो
त हिकिड़ी सम काइंड ऑफ अनसर्टेनिटी बि हुई सोसाइटी में। उन वक़्तु तव्हांजो छा वीचार हो त हीउ वाक़ई ॾियारो एॾे वॾे पैमाने ते सेलिब्रेट थींदो, एॾी वॾी पार्टिसिपेशन थींदी, एॾी वॾी ओनरशिप ईंदी, ऐं उहा ओनरशिप माना हर साल ईंदी बग़ैर कंहिं जेको आहे कंहिं सरकारी सरपरस्ती या एटसेट्रा समटाइम्स, ऐं उहो हिकिड़ो संडे जेको पहिरियों संडे हूंदो उनखे एकता संडे या सिंधी संडे ई चयो वेंदो, माना सिंधी सकाफ़त लाइ जेको आहे पहिरियों आचर मोहित हूंदो। तव्हांजो छा राय आहे हिन ते? सिंधी माण्हू जेके आहिनि न उहे महल जा मुड़ुस माण्हू आहिनि। का बि महल अचे कंहिं बि परेशानीअ जी सूरत में या कंहिं इम्तिहान जी सूरत में, त असां ॾिठो आहे त सिंध जे माण्हुनि जो जेको कलेक्टिव विज़डम आहे उहो एतिरो शानदार आहे, उन्हनि जो रिएक्शन टाइम बि एतिरो क्विक आहे जो उहो हैरान कंदड़ आहे। इहा त अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जो उन्हनि जी क़यादत उन्हनि खे अक्सर अहिड़ी मिली आहे जेका पाण कंप्रोमाइज़ करे वेंदी आहे। पर सिंध जो आवाम, सिंध जो आम माण्हू हमेशह बुनियादी मामलनि ते तव्हां रुगो हिन जेको टोपी अजरक जो ॾियारो या एकता जो ॾियारो या सकाफ़त जो ॾियारो, रुगो पाण हिन जी ॻाल्हि छो करियूं? मजमूई तौर ते ॾिसूं त हिन वेझी त माज़ी जी तारीख़ में जॾहिं बि सिंधु दरिया ते को मसइलो थियो आहे, उन ते बंदि ॿधण जी कोशिशि थी आहे, त सिंध जे माण्हुनि शानदार नमूने उन ते जदोजहद कई आहे, पंहिंजो रद्देमल ॾिनो आहे। जमहूरियत जे बहालीअ जे लाइ जेके क़ुर्बानियूं सिंध जे माण्हुनि जूं हिन मुल्क जे लाइ आहिनि उहे बि शानदार आहिनि। उन खां अलावा जॾहिं वेझण में दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जी लहर हुई त सिंध हिन मुल्क में वाहिद सूबो ऐं ख़ितो हो जंहिं बाक़ाइदे इन सोच एक्सट्रीमिज़म जे आॾो दीवार बणिजी पंहिंजो रद्देमल ॾिनो। इन क़िस्म जूं शयूं साबित कनि थियूं त सिंध जा माण्हू पंहिंजे बुनियादी मामलनि ऐं इशूज़ खां न रुगो वाक़ुफ़ु आहिनि, पर उहे इहो बि ॼाणनि था त उन्हनि खे कीअं रिएक्ट कजे। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं ही अॻूणे सदर जे अफ़गानिस्तान वारे दौरे ते वञण दौरान जॾहिं हुन सरकारी दौरे दौरान सिंधी टोपी पाती हुई, जंहिं ते ठठोल वारे अंदाज़ में हिकिड़े टीवी एंकर डॉक्टर शाहिद मसूद जेका गुफ़्तगू कई हुई, उहा अचानक न हुई। इहो बि थोरो सम्झणो पवंदो। रिएक्शन ते पाण अचूं था, इन खां अॻु में रुगो हिकिड़ो मिंट आवाज़ वठंदुसि त इन जो पस मंज़र हुयो। हिते असांजी सकाफ़त जेका शानदार सकाफ़त आहे, जेका तहज़ीब जेका शानदार तहज़ीब आहे, मां सिर्फ़ु लिबास जी ऐं रक़्स जी ऐं गीत जी त ॻाल्हि ई न पियो करियां, मां त वैल्यूज़ जी बि ॻाल्हि पियो करियां। असां त माण्हुनि ॿाहिरां ईंदड़ माण्हुनि खे बि हमेशह वेलकम कयो, पर मोट में असां ते जेका ठठोल थींदी रही उनजी हिकिड़ी डिघी तारीख़ हुई। सिंध जा माण्हू उनजे माज़ी ऐं पस मंज़र जे हवाले सां बि कावड़ियल हुआ, ऐं उन ख़ासि इवेंट जे हवाले सां सिंध जे माण्हुनि खे बि कावड़ हुई। ऐं उन जे नतीजे में जॾहिं वक़्तु आहे ते सॾु ॾिनो वियो ऐं रिएक्शन ॾियण जो, ऐं तव्हां नोट करियो जॾहिं साहब रिएक्शन जो बि अंदाज़ ॾिसो, असां कंहिं बि क़िस्म जी जज़्बातियत जो मुज़ाहिरो न कयो। सिंध जे माण्हू इहो हिकिड़ो कमाल हुयो। हुननि चयो त ठीकु आहे, तव्हां हिकिड़े माण्हू जी टोपीअ ते एतिराज़ ऐं अजरक ते एतिराज़ था कयो, अचो ॾिसो त सॼी सिंध अजरक टोपियूं पाए निकिरी आई आहे। हाणे ॾिसो, हीउ हिकिड़ो शानदार इज़हार आहे हिकिड़ी क़ौम जो। इन खां बहितर पीसफुल, कलरफुल ऐं एस्टेसी वारो, जज़्बात वारो, हुस्नाकी वारो ॿियो कहिड़ो इज़हार थी सघे थो। ऐं यकीनी तौर ते हिन में अली कादी साहिब जो जेको वक़्तु आहे तो सॾो, उनजी अहमियत खां केरु बि इनकार न कंदो। जी डॉक्टर रफ़ीक चांडू साहब, तव्हांजा छा तासुरात आहे जॾहिं 12 साल अॻे, छो त अॼु जी सिंध हिकिड़ी मुख़्तलिफ़ सिंध आहे। अॼु माना सोशल मीडिया जो तमामु घणो हिकिड़ो रोल आहे कनेक्टिविटी में, ऐं इहे माण्हू हिक ॿिए खे पर्सन टू पर्सन अप्रोच जेको आहे विदिन सेकेंड्स थी थो वञे। पर उन टाइम 12 साल अॻे हिकिड़ो डिफरेंट एटीट्यूड हो, डिफरेंट एरा हो। तव्हांजे ख़्याल में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु हो त एॾो वॾो सॾु ॾिजे थो त पार्टिसिपेशन थींदी या का अनसर्टेनिटी तव्हांजे ज़हन में? टू बी ऑनेस्ट, इहो हिकिड़ो स्पॉन्टेनियस पॉज़िटिव रिएक्शन हो अली काज़ी जो, जंहिं चयो त बाबा इन जेका इहा ठठोल कई हुई शाहिद मसूद, पंहिंजे का मुतसबना जेको तबसरो कयो हो, मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां श्रीलंका या ॿियो को मुल्क जे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे जेसिताईं त उहो चीन जो दौरो हो सदर आसिफ अली ज़रदारी जो, जंहिंमें उहो टोपी पाए वियो, जेकॾहिं मां ग़लति न करे कजो, जंहिं ते अली काज़ी साहब हिकिड़ो स्पॉन्टेनियस रिएक्शन ॾिनो जेको पॉज़िटिव रिएक्शन हुयो त बाबा इन जे जवाब में असीं सभई टोपियूं ऐं अजरक पाईंदासीं, हुनखे ॿुधाईंदासीं त पाकिस्तान जो न रुगो सिंध जो, पर सिंध पाकिस्तान जो हिकिड़ो तमामु अहम हिसो आहे जंहिं पाकिस्तान ठाहियो।
उन जी कल्चरल जेको सिंबल आहे उनखे ईअं करणु ठठोल करणु पाकिस्तान ठठोल करणु आहे ऐं इहा पाकिस्तान जी रिप्रेज़ेंटेशन हुई न की जेका आहे सा उन ते जेको माण्हुनि उन सॾ ते जेको रिएक्ट कयो जेको पॉज़िटिव रिएक्शन मां चवां थो जेको पॉज़िटिव रिएक्शन ॾिनो ऐं जंहिं रंगनि सां माना पाकिस्तान खे सॼो ईअं निखारे छॾियो उन वक़्तु इहो एस्टिमेट करणु ऐं इन जे में कंहिंखे बि न हुई त कीअं पर पोइ जीअं सॼी सिंधी क़ौम ऐं पोइ सॼी पाकिस्तानी क़ौम उन सॼे खे पॉज़िटिवली वरितो ऐं उनखे हिकिड़े ॾींहं तौरु संभालियो त इहा एक्सपेक्टेशन कंहिंखे न हुई इहा एक्सपेक्टेशन असांखे बि न हुई पर असां सभिनी खे इहा कावड़ ज़रूरु हुई त भला हीउ चवे छा थो पियो त सिंधी इन करे उहा जेका शइ आहे न उनजो इहो बिल्कुलु अली काज़ी साहिब जो वॾो वॾो कंट्रीब्यूशन हो जंहिं अॼु माना हिकिड़े अहम ॾींहुं सूरत में ज़ाहिर थी। वॾी महिरबानी डॉक्टर रफ़ीक चांडो साहब, इनाम साहब, डॉक्टर जमील साहब, नसीर साहब, डॉक्टर अयूब साहब, इज़हार साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती आगाह कयो। नज़र प्रोग्राम टाइम पंहिंजे पुॼाणे में पहुचे पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी ॾींदा इजाज़त सदाईं